ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो सिंध हुकूमत जे इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी तहसीन फातिमा सां ख़ादिमुल फ़ुरक़ा पाकिस्तान जे सरपरस्त आला सूफ़ी ज़ुल्फ़िकार अली क़ादरी आगा ताहिर हुसैन ऐं ॿियनि मुलाक़ात करे ज़िले अंदरि इंसानी हक़नि जे मसइलनि ते गॾिजी कमु करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। तहसीन फातिमा चयो इंसानी हक़नि वारे खाते हमेशह इंसानी हक़नि जी भनकड़ी खे रोकण ऐं मुतासिरनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करण जी कोशिश कई। हिन चयो त सिंध जो ह्यूमन राइट्स खातो इंसानी हक़नि जी भनकड़ी जे वाक़िअनि जी नोटिस वठी अवाम खे इंसाफ़ फ़राहम करण ऐं पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। उन मौक़े ते डायरेक्टर ह्यूमन राइट्स सिंध आगा फ़खर हुसैन, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ठठो ग़ुलाम दस्तगीर, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 ठठो फराज़ अहमद अब्बासी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सिजावल हबीबुल्ला वगन, असिस्टेंट कमिश्नर ठठो एजाज़ हाले पोटो, इंसानी हक़नि वारे खाते जे ऑफिसर सईद सुमरो, आशिक़ हुसैन अबड़ो, अरशद हुसैन नाज़िया, नाज़ अल्ताफ़ हुसैन तुनियो, DCPS वकार मेमन, DSP ठठो सैद इफ्तिख़ार शाह, DSP सिजावल मुज़फ़र जमील, फरहान शम्स मेमन, ज़ाहिद हुसैन, साजिद चोखियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त आगा फ़खर हुसैन सूफ़ी ज़ुल्फ़िकार अली क़ादरी खे जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर ठठो एजाज़ हाले पोटो आगा फ़खर हुसैन के सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो। आख़िर में ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट ठठो सिजावल जे इंचार्ज अल्ताफ़ हुसैन तुनियो, ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट जे ऑफिसर ज़िले इंतज़ामिया इत्तलात खाते स्टेक होल्डरनि ऐं साफ़ियुनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त असां सभिनीनि खे इंसाननि लाइ पंहिंजो मुस्बत किरदारु अदा करणो पवंदो। इंसानी हक़नि जे मसइलनि ऐं उन्हनि जे हल जे लाइ मुस्तक़बिल में अहिड़ा केतिरा ई प्रोग्राम मुनक़द कया वेंदा।